मोहतरम साथियों, ही मुल्क करप्ट तरीन माण्हुनि जो मुल्क है, मुजरमनि जो ऐं सफ़ाक रियासत है। जेके वधीक मुजरम आहिनि उहे वधीक मुअज़्ज़ज़ आहिनि, जेके वधीक करप्ट आहिनि उहे तव्हां ई असां माण्हुनि जा हाकिम आहिनि, ऐं जेके शरीफ़ आहिनि उहे अज़ियतुनि जी ज़िंदगी था गुज़ारनि ऐं उहे ज़िंदगी जे अज़ाबनि में एॾी वॾी हद ताईं मुब्तला आहिनि जो ज़िंदगी उन्हनि जी अजीरन आहे। उहे सहाफ़ी जेकी दावा था कनि त हिन समाज खे बहितर बुनियादनि ते इस्तवार करण में हुननि जो किरदारु आहे, त उन्हनि सहाफ़ियुनि जेको मलिक रियाज़ खां पैसा वरिता, रिश्वत वरिती, उनजो तफ़सील क़ौम जे आॾो वाज़िह करणु पंहिंजो फ़र्ज़ु थो सम्झां त उहे माण्हू जेको पंहिंजो पाण खे पारसा था सम्झनि, पंहिंजो पाण खे हिन धरती, हिन वतन, हिन मुल्क जो ईमानदार शरीफ़ शहरी था सम्झनि, हुननि जा करतूत ऐब ऐं सवाब तव्हां जे आॾो वाज़िह थियणु घुरिजनि। पहिरियों आहे मुबशिर लुक़मान। मुबशिर लुक़मान वॾो एंकर आहे जेको टीवी ते ईंदो आहे, वॾा मुज़ाकरात कंदो आहे ऐं अलाए कहिड़नि कहिड़नि मामलनि ते ॻाल्हाईंदो आहे। जेतिरो वॾो ॻाल्हाईंदा आहिनि जेतिरो उन्हनि खे वॾो अघु मिलंदो आहे। उन मलिक रियाज़ खां 2 करोड़ 85 लख रुपया रिश्वत तौर वरिता नेशनल बैंक ब्रांच मज़ा 3 क़िस्तुनि में, ऐं उनखे हिकु मर्सिडीज़ बेंज़ गाॾी पिणु मलिक रियाज़ तोहफ़े तौर ॾिनी। उहो तोहफ़ो रिश्वत जे बुनियाद ते हुयो, दिलि सां न हुयो। ॿिए नंबर ते आहे शाहिद महमूद। शाहिद महमूद 1 करोड़ 7 लख रुपया 1 करोड़ 7 लख रुपया नेशनल बैंक मां वरितई ऐं दुबई जा 7 दौरा कयनि, जंहिंमें रहाश, खाद खुराक, गाॾियुनि जो ख़र्चु पखो ऐं उन सां गॾोगॾु शॉपिंग पिणु शाहिद महमूद मलिक रियाज़ जे पैसनि ते कई। 3 नंबर ते नालो थो अचे नजम सेठी जो। नजम सेठी जंहिंजी ज़ाल जुगनू मोहसिन अमीर तरीन क्लास जी फैमिली जी हिकु ख़ातून आहे। जॾहिं पाकिस्तान पे ठहियो त उन वक़्तु उन जी ज़ाल मोहसिन जुगनू पाकिस्तान खे मदद कई हुई, कर्ज़ु ॾिनो हुयो। उन जेको पाण क्रिकेट बोर्ड जो चेयरमैन रहियो, पाण निगरान वज़ीर आला रहियो पंजाब जो, उन 1 करोड़ 94 लख रुपया मलिक रियाज़ खां वरिता ऐं हिकु केनाल प्लाट बारिया टाउन लाहौर में वरितई ऐं 3 अमेरिका जा फुली पेड दौरा पिणु हासिलु कई, जंहिंमें अमेरिका जे दौरनि में हुनजो खाद खुराक, राश, सभु सहूलियतूं जेके उहे मलिक रियाज़ जे पारां हुयूं। वधीक मज़ीद तफ़सील तव्हांखे अॻिते ॿुधाईंदुसि। महिरबानी साईं।